दहशतगर्दन खे मुंह तोड़ जवाब ॾींदासीं। सदर आसिफ अली ज़रदारी जो शहीद पाक फ़ौज जवाननि खे ख़राज अक़ीदत पेश। संदसि चवण आहे त पाक फ़ौज ईमान इतिहाद ऐं नज़्मो ज़ब्त जे नज़रियनि खे लाॻीतो बरक़रार रखियो आहे। फ़ौज सदाई दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पेशवराणी महारत ऐं वफ़ादारी जा आला मयार क़ाइमु कया आहिनि। बहादुर पुटनि वतन जे दिफ़ा लाइ क़ुर्बानी ॾियण खां कॾहिं बि न खीॿायो आहे। सॼी क़ौम हथियारबंद फ़ौज सां गॾु बीठल आहे। वाइदो करियां थो त असांजे पुटनि जो रतु रायगा न वेंदो। पाकिस्तान जी अवाम ऐं फ़ौज सां गॾिजी दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो कंदासीं। दहशतगर्दनि खां जवाननि जे वहायल रत जो हिसाब वठंदासीं। उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्द हमले में शहीद थी वियल पाक फ़ौज जे 2 ऑफिसरनि जी तदफ़ीन। चकलाला गैरिसन में लेफ्टिनेंट कर्नल शहीद सैयद काशिफ अली ऐं कैप्टन मोहम्मद अहमद बदर जी जनाज़ा नमाज़ में सदर आसिफ अली ज़रदारी, आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर, ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जो चेयरमैन परडेही वज़ीर, घरू वज़ीर, आला हाज़िर सर्विस फ़ौजी ऐं सिविल ऑफिसर भी शरीक। शहीद सैयद काशिफ अली कराची ऐं कैप्टन मोहम्मद अहमद बदर तलाक़ैन जो रवासी हो। गुज़िरियल ॾींहुं उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में दहशतगर्दनि जे चेक पोस्ट ते हमले में पाक फ़ौज जा 2 ऑफिसर ऐं 5 जवान शहीद थी विया हुआ। जवाबी कार्रवाई में 6 दहशतगर्दनि खे जहन्नुम भेड़ो कयो वियो हो। हिन वक़्तु सभ खां वधीक दहशतगर्दी केपी में थी रही आहे। शहीदनि ख़िलाफ़ बयान ॾींदड़नि जो दहशतगर्दनि सां ज़रूर को राब्तो आहे। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग मुतहद थी विढ़ी सघिजे थी। क़ुर्बानियूं ॾींदड़ फ़ौज जेतिरी इज़त कजे घटि आहे। कुझु माण्हुनि शहीदनि ते मज़ाक़ ऐं आरोज़ सां भेटियो वियो। शहीद असांजा मोहसिन आहिनि, हुननि जे करे मुल्क क़ाइमु आहे। सोशल मीडिया ते शहीदनि बाबति हलंदड़ मुहिम जी मज़म्मत करियूं था। इहा पार्टी सुञाणप विञाए चुकी आहे। इहा बेनामी जमायत आहे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ जी सियालकोट में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त PTI वारनि गज़ा बाबति ठहराव ख़िलाफ़ वोट ॾिनो। 75 वरियनि जे मुल्की तारीख़ में कंहिं जमायत या शख़्स इन क़िस्म जो रवैयो इख्तियार नाहे कयो। एस्टेब्लिशमेंट सां सभिनी पार्टियुनि जा इख़्तिलाफ़ रहिया, पर कंहिं अहिड़ो रवैयो इख्तियार न कयो। PTI भारत सां गॾिजी पाक फ़ौज जी मज़ाक़ उॾाए रही आहे। पाक फ़ौज त असांजी बका जी ज़मानत आहे। लाइन क्रॉस न करणु घुरिजे ऐं ईअं कंदड़नि खे मुआफ़ न कयो वेंदो। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीर अली में गुज़िरियल ॾींहुं अफ़सोस जोॻो वाक़ियो थियो। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में शहीद जवाननि खे भेटा पेश करियूं था। हिकु सियासी जमायत सोशल मीडिया ते तौहीन जोगी मुहिम हलाई। शहीदनि जी मज़ाक़ उॾाईंदड़ कंहिं बि रिआयत जा मुस्तहिक़ न आहिनि। सुदूर समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी क़यादत में मुल्क तरक्की कंदो। मुआशी मसइलनि जे हल लाइ तकड़ा क़दम खणण जी ज़रूरत आहे। ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान एयरफोर्स जे सरबराह ज़हीर बाबर सिद्धू जी मुलाज़िमत जो मुद्दो 1 साल वधाइण जी सिफ़ारिश करे छॾी। समरी सदर ॾांहुं उमाड़ी वई। सदर आसिफ अली ज़रदारी एयर चीफ ज़हीर बाबर सिद्धू जी मुलाज़िमत जो मुद्दो वधाइण जो ऐलान कंदो। ज़हीर बाबर सिद्धू खे मुलाज़िमत तां रिटायर थियणो हो।